नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में सिंधी अदबी संगत शाख मोरो तरफ़ां सिंध जे महान दानिश्वर महक़ नक़ाद शाइर अदीब लेखक क़ौम परस्त अॻुवाण मीर मोहम्मद पीरज़ादे जी यादि में ताज़ियाती मेड़ाको कोठायो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था वहीद रज़ा मस्तोई जी रिपोर्ट। असांजी सुवारी सिंध केतिरा ई अज़ीम शख़्स असांखे ॾिना आहिनि। उन्हनि अज़ीम शख़्सियतुनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, साईं उस्ताद बुखारी, राशिद मोराई, इन खां अलावा ॿिया खोड़ सारा सिंध जा नाले वारा अदीब, शाइर, दानिश्वर, नक़ाद, लेखक असांखे ॾिना आहिनि। उन्हनि में साईं मीर मोहम्मद पीरज़ादो बि हिकु सिंध जो महान दानिश्वर, मुहक़िक़, नक़ाद, शाइर, अदीब, लेखक, क़ौम परस्त अॻुवाण पिणु ॾिनो आहे। उन सिलसिले में मोरो में सिंधी अदबी संगत शाख मोरो तरफ़ां उन महान दानिश्वर, मुहक़िक़, नक़ाद, क़ौम परस्त अॻुवाण मीर मोहम्मद पीरज़ादो जी यादि में ताज़ियाती मेड़ कोठायो वियो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी अहमद सोलंगी कई। जॾहिं त ACUP जे मरकज़ी अॻुवाण सैद ज़ैन शाह, ताज जोयो, माशूक धारेजो, आज़ाद अनवर कांदड़ो, मौलाबख्श बुरड़ो, रहमत पीरज़ादो, डॉक्टर ज़ैन भुट्टो, बख्शल बागी, साहिल पीरज़ादो, असद सोलंगी, अज़बर सईद मेमण, लतीफ़ राशिद ऐं ॿिया महिमान ख़ासि हुआ। उनखां अलावा हिन ताज़ियाती मेड़ में ज़िले नौशरबोद मोरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां इल्मी अदबी हल्के सां वास्तो रखंदड़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, किताब सां चाह रखंदड़नि, नौजवाननि ऐं सहाफ़ियुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि मीर मोहम्मद पीरज़ादे जे सिंध धरती, शाइरी, नक़ाद समेत ॿियनि पहलुनि ते कयल ख़िदमतनि ते लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो जो तालुक़ु मोरो सां बि रहियो ऐं उन सां मोरो जे माण्हुनि जी बि मोहबत रही। जेकॾहिं ॾात ऐं आड़ जे पुठियां को मक़सदु या फ़िक्र न आहे, उहा कंहिं कम जी न आहे। मीर मोहम्मद जो चिटो मक़सदु हुयो जंहिं कंहिं बि इम्पोर्ट जी ताबेदारी न कई। हुन सन जे साईं जे पाछे में शाइरी खे पालियो। मीर मोहम्मद पीरज़ादो सिंधी गीतनि जो शहज़ादो आहे, जंहिं गीत जा रंग भरे गीत खे सुञाणप ॾिनी। असांजी सिंध में मीर मोहम्मद पीरज़ादो वॾो नक़ाद हो, जंहिंजे विछोड़े खां पोइ असां वटि नक़ाद जी खोट रही आहे। असां शाइरी बि पाण था करियूं ऐं नक़ाद ते बि पाण था ॻाल्हायूं, पर उन ते ॻाल्हाइण जो कमु असुलु नक़ाद जो आहे। मीर मोहम्मद पीरज़ादो सिंध जो यगानो आशिक़ शाइर हुयो। असां मीर मोहम्मद पीरज़ादो जे कयल सिंध धरती, सिंधी ॿोली लाइ ख़िदमतुनि ते खेनि सुर्ख़ सलाम पेश कयूं था। जॾहिं त हिन ताज़ियाती मेड़ में मीर मोहम्मद पीरज़ादो पारां मरतब कयल किताब नियाज़ हिमानवी जी शाइरी जी लुगत जी महूरत अहमद सोलंगी, सैद ज़ैन शाह, ताज जोयो, रहमत पीरज़ादो, आज़ाद अनवर कांदड़ो, माशूक धारेजो, असद सोलंगी, लतीफ़ राशिद, अज़बर मेमण ऐं ॿियनि पिणु कई। उनखां अलावा हिन ताज़ियाती मेड़ में गुल मूरो, नौशरबोद प्रेस क्लब जे सदर ज़फ़र तगर, सैद अली मोहम्मद शाह लकियारी, साहिल पीरज़ादो, प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो, शाहनवाज़ ख़ासकेली, गदा ख़ासकेली, अली खान आदिल लिगारी, रज़ाक मस्तोई, प्रोफेसर शमशाद सूमरो, असलम अब्बासी, इमदाद रिंद, नियाज़ जोयो, रज़ा लांगा, उकाब गुलाम मुस्तफ़ा छॾड़ो, असलम कोरेजो, वज़ीर फराज सोलंगी, अशरफ सोलंगी, बाला बलोच, मोहब्बती मला, अज़ीज़ सोलंगी, नजम सुरियो, फ़हद रज़ा मेमण, मखदूम इज़हार, बावल लिगारी, नियाज़ जोयो, सिकंदर गोराई, सागर एजाज़ दुंगा, अयाज़ लंजार, मोरो प्रेस क्लब सदर, सूमर सोलंगी, जनरल सेक्रेटरी अख्तर लिगारी, जानी जुमानी, जानी मोराई, अयाज़ सोलंगी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। आख़िर में 3 ठहराव पेश कया विया त मीर मोहम्मद पीरज़ादो ॿोली वारे इदारे में पियल किताब जल्द छपराइनि, कल्चर डिपार्टमेंट में पियल किताब उहे पिणु जल्द छपराए वञनि ऐं खंबे गुम कयल क़ौमी कारकनि खे जल्द आज़ादु कयो वञे। मोरो मां वहीद रज़ाक मस्तोई, अवामी न्यूज़ मोरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।